रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व ख़ातमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमह इन्नका अंतल वह्हाब। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम। अवां जे साम्हूं ज़िक्र हली रहियो हो रब करीम जी आयतुनि जे अंदरि हिकिड़ियूं आयतूं मुहकमात आहिनि, ॿियूं आयतूं मुतशाबिहात आहिनि। मुहकम आयतूं जेके जंहिंजी साफ़ माना आहे, पढ़ण सां तर्जुमे पढ़ण सां उनखे मफ़हूम सम्झ में अची वञे, ऐं मुतशाबिह उन आयतुनि खे चइबो आहे जो लफ़्ज़नि जी माना जी ख़बर हुजे पर उनजी मुराद जी ख़बर न हुजे त हिन मां मुराद छा आहे। पोइ जेके जंहिंजे दिलनि जे अंदरि टे ॾुआ ज़ंगा कटिया उहे ईअं चाहींदा आहिनि उन मुतशाबिह आयतुनि जे मथां बहस करे माण्हुनि खे मुंझाईंदा। क़ुर पाक जी आयतुनि जंहिंजो मफ़हूम ईअं हदीस पाक में बि मुतशाबिह हदीसूं ॿिया आहिनि। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो त क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिकिड़े शख़्स खे पंहिंजे हुज़ूर में हाज़िर करे ऐं उनखे ईअं फरमाईंदो त मां बीमार हुउसि त तूं मूंखां पुछणु छो न आहे। अल्लाह ताला जी मुतशाबिह हिनखे चइबो आहे, मां बीमार हुउसि त तूं मूंखां पुछणु छो न आहे। वरी कंहिंखे ईअं चवंदो त मूंखे बुख लॻी ऐं तोखां मां मानी घुरी त तूं मूंखे मानी छो न खाराई। उहे जवाब में ईअं चवंदा त अंत रब्बुल आलमीन, मौला तूं इन शयुनि खां पाक आहे, तूं रब्बुल आलमीन आहे, कीअं थो तूं इहो इरशाद फरमाई। इनखे चइबो आहे मुतशाबिहात, यानी सम्झाइण जे लाइ। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात यानी ईअं चवंदो, उहो ईअं चवंदो तूं त रब्बुल आलमीन आहे, तूं त बीमार कीअं थींदे, तूं त बीमारी खां पाक आहे, ऐब नुक़्स खां पाक आहे। त रब करीम इरशाद फरमायो तुंहिंजे पाड़े में फ़िलाणो शख़्स बीमार थी पियो, जेकॾहिं तूं उनखां इयादत करीं हा ॼण तूं रब जी इयादत करीं हा, ॼण तूं मूंखां पुछी हा। मूंखां हल तुंहिंजे दरवाज़े ते आयो, तोखां घुरी तो उनखे मानी न खाराई, पर जेकॾहिं उनखे तूं मानी खाराई हा ॼण त तूं मूं रब्बुल आलमीन खे मानी खाराई हा। हीअ हदीस पाक आहे। यानी हदीस जे अंदरि बि मुतशाबिहात आहिनि, त क़ुर जी आयतुनि जे अंदरि बि मुतशाबिहात आहिनि। यानी हिकिड़ी माना जा ॿ रुख हूंदा आहिनि, ॿ मतिलब हूंदा आहिनि, ऐं इनखे सम्झण जे लाइ आलिमनि जो हुजणु ज़रूरी आहे। हाणे इन आयतुनि जे हेठां त मुफ़सर कराम कई हदीसूं आणनि था मफ़हूम सम्झाइण जे लाइ, ऐं उलमाए कराम ते वॾी महिनत कई आहे। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात क़ुर पाक में इरशाद फरमायो त वर्रासिखून फिल इल्म, जेके इल्म जे अंदरि रासिख आहिनि, मज़बूत आहिनि, इन जी तावील खे उहे ॼाणींदा आहिनि। इनखे चइबो आहे तावील, यानी आयत खे तावील करणु, जो यानी ॿिए पासे ॾे लाड़ो करे ऐं उनजे मफ़हूम खे बयानु करणु। जीअं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात क़ुर पाक में फरमायो वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा, जो अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुफ़ारनि जे तरफ़ ॾे हिकिड़ी मुठ मिटीअ जी उछलाई, जो उछलाई त अंधा थी पिया। ऐं अल्लाह ताला क़ुर पाक में वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा, महबूब इहा जेका मुठ मिटीअ जी उछलाई न तो न उछलाई बल्कि अल्लाह उछलाई आहे। इहा छा आहे, इहा मुतशाबिहात, अल्लाह उछलाई आहे। यानी जो मतिलबु छा थियो कि हीअ जो मग़लूब थी विया, अंधा थी विया, यानी इन जे अंदरि कुदरत ख़ुदा जी, ताक़त ख़ुदा जी, न त हिकिड़ी मिटीअ जी मुठ में केरु अंधो थींदो आहे छा। यानी हिन में कुदरत अलाह जी, ऐं अलाह ताला उन फ़ेल मुस्तफ़ा खे, पंहिंजे महबूब जे फ़ेल खे ख़ुदा ताला पंहिंजी ज़ात ॾे मनसूब करे थो पियो। महबूब ज़ाहिर में उछलाइणु तुंहिंजो, हक़ीक़त में रब जो उछलाइणु। इन त हाणे आयतूं, हर आयत क़ुर पाक जी जेका आहे न उन में का मुतशाबिह हूंदी, का मुहकमात हूंदी, पर उनखे पढ़ण सां जेकॾहिं कंहिं जॻह ते माण्हू भुलिजी थो पए, सोचे थो त हिन जो मफ़हूम छा आहे, जो मतिलबु छा आहे, त उनजे अंदरि कंहिं क़िस्म जो बस न करणु घुरिजे। ऐं उनजे लाइ अलाह जी ज़ाते बाबरकात तालीम ॾिनी त यक़ूलून रब्बना यक़ूलून आमन्ना बि कुल्लुम मिन इंदि रब्बिना। ऐं रासिख़ इल्म छा था चवनि, ईअं था चवनि त मौला कुल जो कुल क़ुर जूं आयतूं जेके आहिनि असांजो हिन जे मथां ईमान आहे, इहे असांजे रब मोकिलियूं आहिनि। पोइ हुन में
मुक़त्तआत हुजे, मुहकमात हुजे, मुतशाबिहात हुजे, पर सॼो जो सॼो क़ुर पाक। पर के अहिड़ियूं आयतूं बि आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधायो त उहे सिर्फ़ु अलाह जे रसूल जे सम्झ जे लिए आहिनि, ॿिए जे लिए न आहिनि। हिकु अलाह ॼाणे, ॿियो अलाह जो रसूल ॼाणे, ॿियो उनजे अंदरि मुदाख़लत करे नथो सघे। अॻिते हली अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाईंदा रब्बाना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमा इन्नका अंतल वहाब। हे रब असांजा, असांजे दिलनि जे अंदरि टेॾाप पैदा न कर, असांजे दिलनि में खोट ज़ंग पैदा न कर। इज़ हदैतना, जॾहिं तूं असांखे हिदायत अता फरमाई आहे, असांखे हिदायत ते इस्तक़ामत अता फरमा। हिन सभ खां वॾे में वॾी जेका क़ीमती दौलत आहे उहा अलाह जी हिदायत आहे। उन हिदायत जे सबब सां बंदे खे रहमत बि मिले थी, मफ़रत बि मिले थी। जे हिदायत न मिली त दुनिया जो सरो सामान, जीअणु, ज़िंदगी सभु बेकार आहे। का शइ बि जेका सो कम जी न आहे। ऐं कम वारी जेका दौलत आहे उहा हिदायत आहे, जंहिं अलाह ताला जी ज़ात बरकात पंहिंजे ॿारनि खे दुआ सेखारे थो पियो हिन आयत में त रब्बाना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना। मौला जॾहिं तूं असांखे हिदायत जी दौलत सां सरफराज़ फरमायो आहे त हाणे असांजे दिलनि जे अंदरि कज टेॾाइप पैदा न कर। व हब लना मिन लदुनका रहमा, ऐं पाण वटूं असांखे पंहिंजी रहमत अता फरमा, रहमत असांखे बख़्श। इन्नका अंतल वहाब, बेशक तूं ई बख़्शींदड़ आहे। रब्बाना इन्नका जामिउन नास लियौमिन ला रैब फीह। हे रब असांजा, बेशक तूं माण्हुनि खे गॾु कंदड़ आहीं, माण्हुनि खे गॾु कंदड़ आहीं लियौमिन ला रैब फीह, उन ॾींहं में जंहिं ॾींहं में को शक कोन्हे। को कहिड़ो ॾींहुं आहे, उहो क़यामत जो ॾियारो आहे। हालांकि सॼी मख़लूक खे अलाह ताला गॾु कंदो, पर हिते फरमाए त जामिउन नास, यानी मरकज़ी मख़लूक त इंसान आहे न। यानी अलाह ताला जी बारगाह में दुआ था घुरूं त मौला बेशक तूं माण्हुनि खे उन ॾींहं में गॾु कंदड़ आहीं जंहिं ॾियारे में को शक ई कोन्हे, को लारे बफ़ी, उहो ॾींहुं जेको आहे सो लारे बफ़ी। इन अल्लाह ला युख़लिफ़ुल मियाद, ऐं बेशक अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे वाइदे जी मुखालिफ़त न कंदो आहे। अलाह ताला क़यामत जो वाइदो कयो आहे न असां सां, अलाह पंहिंजे वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कॾहिं बि न कंदो। ख़ुदा पंहिंजे वाइदे जे मथां क़ाइमु आहे ऐं ॿारनि खे अलाह जे हुज़ूर में हाज़ुर थियणो आहे। अॻिते इरशाद फरमाए त इन लज़ीन कफ़रू लन तुग़निया अनहुम अमवालुहुम वला औलादुहुम मिनल्लाहि शैया व उलाइका हुम वक़ूदुन नार। बेशक जिन शख़्सनि कुफ़्र कयो न, लन तुग़निया अनहुम अमवालुहुम वला औलादुहुम मिनल्लाहि शैया, हरगिज़ बेपरवाह उन्हनि खे न कंदो उन्हनि जो माल, उन्हनि जो औलाद अलाह खां का शइ, यानी उन्हनि जो औलाद ऐं उन्हनि जो माल उन्हनि खे अलाह वटूं बचाए न सघंदो। जिन शख़्सनि कुफ़्र कयो आहे, उलाइक हुम वक़ूदुन नार, ऐं उहे जेके आहिनि बाहि जो ॿारणा आहिनि। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मथां वज़ाहत सां फरमाए थो पियो त इन लज़ीन कफ़रू, जिन शख़्सनि कुफ़्र कयाऊं त उन्हनि जो माल, उन्हनि जो औलाद अलाह वटि को फ़ाइदो उन्हनि खे न ॾींदो, उनखे अलाह जे कहर खां, अलाह जे अज़ाब खां बचाए न सघंदो। पर मथां वज़ाहत फरमाए त इन लज़ीन कफ़रू, जिन कुफ़्र कयाऊं। पर मोमिन जेको आहे, मोमिन जो शान ॿियो आहे। मोमिन खे क़यामत जे ॾियारे हुनजो माल फ़ाइदो ॾींदो, मोमिन खे क़यामत जे ॾियारे हुनजो औलाद बि फ़ाइदो ॾींदो। सगीरनि जो कोन अवां जे साम्हूं ज़िक्र कयूं, सगीर बचिड़ा अची पंहिंजे पीउ माउ खे वठंदा, हुन औलाद फ़ाइदो ॾिए थो पियो। ऐं माल उहो जेको अलाह जे राह में दुनिया में ख़र्चु कई, इहो माल क़यामत जे ॾींहुं हुनखे छॾाईंदो। पर दुनिया जे अंदरि काफ़िर जेको कुफ़्र आहे, भली भलाई जे कम में ख़र्चु करे, इस्पतालूं ठाराए, मुसाफ़िर खाना ठाराए, माण्हुनि खे मानियूं खाराए, पर आहे त काफ़िर न। इहो माल क़यामत जे ॾींहुं फ़ाइदो हुनखे न ॾींदो। जो ईमान मुक़दम आहे, ईमान आहे त पोइ अमल चङो हुनखे फ़ाइदो ॾींदो, दुनिया में बि आख़िरत में बि। पर हाणे हिन आयत मुबारक में अलाह ताला खोले करे ॿुधायो त इन लज़ीन कफ़रू, जिन शख़्सनि कुफ़्र कयो आहे, उन काफ़िरनि खे उनजो औलाद बि फ़ाइदो न ॾींदो, उनजो माल बि फ़ाइदो न ॾींदो। पर मोमिननि खे क़यामत जे ॾियारे हुनजो माल बि फ़ाइदो ॾींदो ऐं औलाद बि हुनखे फ़ाइदो ॾींदो। पर मोमिन जो शान ई निरालो आहे। उलाइका हुम वक़ूदुन नार, इहे जहन्नम जो ॿारणा आहिनि। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हां ई असांखे हिदायत जे मथां क़ाइमु दाइमु फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।